नाज़रीन, जीअं त थर सिंध धरती जो पुरअमन इलाइक़ो रहियो आहे, जिते सदियुनि खां मुख़्तलिफ़ ज़ातियूं, क़बीला, धार धार मज़हबनि जा माण्हू सुख सांत, मोहब्बत ऐं भाईपी ऐं अमन सां रहंदा पिया अचनि। पर कुझु अरसे खां हिन मोहब्बत ऐं अमन जी धरती ते के मज़हबी इंतहा पसंद, फ़िरक़ेवारियत, फ़साद ऐं इंतशार खणण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि त जीअं हिन पुरअमन खिते जो अमन तबाह करे सघिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ॻोठ उनड़ाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जिस्कम आरीसर जे चेयरमैन असलम खैरपुरी, वाइस चेयरमैन अरबाब भील, जनरल सेक्रेटरी सरमद मीराणी, अदीब ताज जोयो ऐं साले आरीसर कयो। हिननि चयो त हिते अयामनि खां आरीसर, सहता, उन्नड़, मेंगवाड़, छछर, जूणेजा, भील, मंगरिया ऐं ॿियूं ज़ातियूं रहनि थियूं। हिते सिंध जे क़ौमी दानिश्वर, तारिकदान ऐं जिस्कम जे बानी चेयरमैन अब्दुल वाहिद आरीसर जा वॾा सालनि खां आबाद आहिनि ऐं हिन ई ॻोठ जी हदुनि में साईं आरीसर साहब जी आख़िरी आरामगाह बि मौजूद आहे। ताज़ो हिन ॻोठ में माज़ीअ जो हिकु वॻोड़ी शख़्स हिन वक़्तु दावत इस्लामी जो चोगो पाए मज़हबी फ़िक़ेवार सोच खे पुखाइण जे लाइ मैदान में लथो आहे, जंहिंजो नालो ख़ुदा बख़्श वल्द लोंग उन्नड़ आहे। हिन जो भाउ मोहम्मद हनीफ़ उन्नड़ दावत इस्लामी सिंध जो अॻवान इलियास कादरी जो ड्राइवर रहियो। संदसि सोट शौकत अली उन्नड़ ऐं दावत इस्लामी उमरकोट जा ॿ अॻवान मीर हसन कुंभर ऐं निज़ाम मरी 15 जून 2020 ते ॾींहं ॾिठे जो दीना दास्ती वॾे अटाले सां बिना कंहिं इतलाह जे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे क़ौमी अॻवान अब्दुल वाहिद आरीसर ऐं संदसि भाइरनि जे घरनि जे मुहागे ऐं सरकारी रोड जे विच वारी ज़मीन ते निशान लॻाए मदरसो क़ाइमु करण जी रिथाबंदी कई, जंहिं ते ॻोठ जे माण्हुनि एतिराज़ वारियो। उन बाद उन्हड़नि ऐं आरीसरनि जे मुअज़्ज़िज़नि 16 जून ते सुबुह जो 8 वॻे फ़ैसिलो रखियो। ॻाल्हियुनि दौरान ख़ुदा बख़्श उन्नड़ ऐं शौकत उन्नड़ जो रवैयो जारहाना रहियो ऐं बज़िद रहिया त मदरसो कंहिं बि सूरत में इते ई ठहंदो। इन राति चिरपसंद क़ौमी अॻवान अब्दुल वाहिद आरीसर जी मज़ार ते ॼाणे नाज़ीबा चाकिंग करे विया आहिनि। सॼे सिंध ॼाणे थी त हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी मज़ार ते बम हमले, मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि ऐं बुज़ुर्गनि जी मज़ारनि ते हमलनि खां वठी सिंध जे क़ौमी अॻवाननि अता मोहम्मद भंबरे, शहीद सराई, कुर्बान खावड़, शहीद नूरुल्लाह तुनिए ऐं साईं अब्दुल वाहिद आरीसर जी मज़ारुनि जी बेहुरमती करण वारा उहे शर्मनाक अमल हिकु ई सिलसिले जूं कड़ियूं आहिनि ऐं इहो सिलसिलो न रुकियो त सिंध में फ़सादनि जो हिकु ख़तरनाक बाहि भड़के ऐं अमन अमान जो माहौल तबाह थी सघे थो। असां वाज़े करियूं था त क़ौमी अॻवान अब्दुल वाहिद आरीसर जी मज़ार ते सिंधी क़ौम जे इत्तिहाद ऐं आज़ादी जी अलामत आहे। उन जी बेहुरमती ऐं संदसि ख़ानदान जे घरनि आॾो कब्ज़ागिरी ऐं मदरसे जी अॾावत जी कोशिश ते सिंध में सख़्त कावड़ जी लहर उभरी चुकी आहे। असां गुज़िरियल 3 ॾींहं हिकु तरफ़ शहीद न्याज़ लाशारी जी तदफीन वारी रस्मनि में शरीक रहियासीं ऐं राॼोणी तौर ते उनड़ाबाद वारे कब्ज़े खे ख़तमु कराइण जी कोशिश में हुआसीं। इन रस्मी नामियारे कानूनदान अली हसन चांडे जी अॻवानी में ताज जोए, जुमन दरबदर, हलीम बागी, जीएम भगत ऐं ॿियनि अदीबनि ऐं जिस्कम अॻवान सरमद मीराणी ऐं अब्दुल वाहिद आरीसर जे भाणे जे साले आरीसर, डिप्टी कमिश्नर एसपी ऐं डीएसपी उमरकोट सां गॾु एसएचओ छोर सां मुलाक़ात करे उनड़ाबाद जे ॿिन्ही वारदातुनि जी आगाही ॾिनी, इंक्वायरी करण ऐं तुर्त इंसाफ़ लाइ दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं। 3 ॾींहंनि जे गुज़रण बावजूद ज़िले इख़्तियारियुनि जी का ख़ातिर ख़्वाह पेशरफ़्त नज़र न आई आहे ऐं न ई जुनूनी शिर पसंदनि, कब्ज़ागीरनि ऐं मज़ार जी बेहुरमती कंदड़नि ख़िलाफ़ को क़ानूनी क़दम खंयो वियो आहे। इन करे असां पंहिंजो एहतजाजी आवाज़ अवां ज़रिए सिंध सरकार, इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं आइनी ज़मीर आॾो पेश कंदे अपील करियूं था त मज़हब जी आड़ में कब्ज़े ऐं मज़ार जी बेहुरमती वारनि वाक़िअनि जो नोटिस वठे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उन्हनि वधीक चयो त मुलविस धुरनि खे सोगो कराइण ऐं असांजो साथ ॾियनि। असां जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जा अॻवान वाज़े कयूं था त असां रहबर सिंध साईं जीएम सैयद ऐं पंहिंजे क़ौमी अॻवान अब्दुल वाहिद आरीसर जे अदम तशद्दुद वारे
सियासत जा पैरोकार आहियूं। असां समूरे सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि ऐं सानिया वंदनि सां राब्ते खां पोइ फ़ैसिलो कयो आहे त सिंध में थियल मथे शर्मनाक वारदातुनि ऐं फ़िरके वारनि इंतशार उखड़ण वारनि साज़िशुनि ख़िलाफ़ एहतजाज जो बुलंद आवाज़ कयूं। असां सिंध जे सभिनी सानिया वंदनि ऐं क़ौम परस्त पार्टियुनि खे अपील करियूं था त 23 जून 2020 ते सॼे सिंध में भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराइनि ऐं मज़हबी कब्ज़ेगीरी ऐं मज़ारुनि जो तक़दुस पायमाल करण वारनि साज़िशुनि खे बेनकाब कनि ऐं हिन एहतजाज खे समूरे सिंध जो एहतजाज साबित कनि।